तमाम फेसबुक जी बैनुल अक़वामी उताक ते ॾिसंदड़ दोस्तन के हक़ मौजूद बुनियादी तौर ते सिंध के अंदर न्याणियुनि जे अगवा थियण जो सिलसिलो, जबरी मज़हब तब्दीली, उन जे पोयों हथकंडा, साज़िशूं ऐं छा वहे वापरे पियो, उन सॼे मामले ते नज़रसानीअ पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ आउं सजाद सोलंकी रिंकल कुमारी जेको घोटकी में जो वाक़ियो थियो हो उन जो ऐनी गवाह भी आहियां। आउं पंहिंजे अखियुनि सां छा ॾिठो, छा वहियो, छा वापरियो, उहो सभु कुझु अव्हां सां शेयर करणु ज़रूरी सम्झां पियो। काफ़ी वक़्त खां वठी सिंध जे अंदरि हिंदुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जो सिलसिलो तमामु घणो तेज़ थी वियो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त न्याणियुनि जे अगवा वारो मामिलो या जबरी मज़हब तब्दीली जे मामले खे इस्लाम जी सरबुलंदी, इस्लाम जी अज़मत या इस्लाम जी दोस्ती या इस्लाम जी दुश्मनी सां ॻंढण वॾे में वॾी बेवकूफ़ी आहे। न उहा इस्लाम दोस्ती आहे, न इस्लाम दुश्मनी आहे, न को इहो हिंदू धर्म जे का ख़िलाफ़ु साज़िश आहे। कंहिं बि धर्म, कंहिं मज़हब जे ख़िलाफ़ु साज़िश कोन्हे। इन जे पोयों हिकिड़ा ॿिया वॾा मक़ासिद आहिनि। असुल छा आहे त सॼी दुनिया जे अंदरि जेके माण्हू बालिग़ थियनि था उन्हनि खे इहो क़ानूनी तौर, आइनी तौर अख़्तियार आहे त हू कोई बि मज़हब अपनाए सघनि था। कंहिं बि मज़हब मां मुतासिर थी करे कोई बि मज़हब पंहिंजे लाइ चूंडे सघनि था।